मुझे सिर्फ के सलाम सलाम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या दिया ख्वाजा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, वीकेंड जी पोइ ॾींहुं छुटी खां पोइ मोटी आयासीं। मोटी अचण जी एॾी ख़ुशी आहे, माना इहे जेके होशियार ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि खे स्कूल जीअं वञण में ख़ुशी महसूसु थींदी, ईअं ई दिया खे प्रोग्राम में अचण जी ख़ुशी महसूसु थिए थी। सो ख़ुशी ख़ुशी असां वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वियासीं। आउं ऐं अर्शाद जागीरानी। नेक तमन्नाऊं मुंहिंजूं बि तव्हांजे लाइ, दुआऊं तव्हांजे लाइ। तव्हां ख़ुशबाश हुजो, ख़ैरियत सां हुजो, मज़े में हुजो। हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, जेकी तव्हांजी सर्किल में दोस्त आहिनि, जेकी सर्किल में माइट आहिनि, या जेकी तव्हांजा वेझा अज़ीज़ आहिनि, उहे जेकॾहिं मटिजी विया आहिनि, थोरी तबियत उन्हनि जी ॿी थी वई आहे, त उन्हनि जी केयर कयो तव्हां। असां अक्सर डॉक्टर्स खे वेंदा आहियूं, जॾहिं तबियत ख़राबु हूंदी आहे, नासाज़ हूंदी आहे, बुख़ार हूंदो आहे, या को ॿियो मर्ज़ हूंदो आहे, त पोइ डॉक्टर असांखे ट्रीटमेंट जेका कंदा आहिनि, दवाउनि जी मार्फत कंदा आहिनि। पर अहिड़ा माण्हू जेके मटिजी विया आहिनि, तब्दील थी चुका आहिनि, उन्हनि जी ज़िंदगीअ में कुझु ॿियो थी वियो आहे, मतिलबु हू उॿाणका थी विया आहिनि या अञा ख़ुशबाश थी विया आहिनि, त पोइ इन सूरत में तव्हां उन्हनि खे थोरो ॾिसो त आख़िर वजह छा आहे, कहिड़ी कंडीशन आहे उन्हनि जी, ऐं उहे ईअं छो थी विया आहिनि। अहिड़ा मरीज़ ख़ासि तौर ते नफ़्सियाती बि चवराईंदा आहिनि, ऐं डॉक्टरनि ॾे जॾहिं वेंदा आहिनि, डॉक्टर उन्हनि जी हेल्प कंदा आहिनि, पोइ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, पोइ उन्हनि जा मसइला ॿुधंदा आहिनि, पोइ मसइलनि खे हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। तव्हां बि अहिड़नि माण्हुनि जा मसइला ॿुधो, थी सघे थो को तव्हांजो दोस्त, को वेझो अज़ीज़, को मिटु माइटु कंहिं अहंज में हुजे, कंहिं ॾुखियाई में हुजे, ऐं उहो कंहिंसां शेयर न करे सघंदो हुजे, उनखे एतिरी त तव्हां शेयरिंग जी ॻाल्हि ॿुधायो, मतिलबु उनखे एतिरो कॉन्फिडेंस ॾियो तव्हां, त तव्हांजी ॻाल्हि मूं ताईं रहंदी, त पोइ तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदो, दिलि जो हाल ज़रूरु ॿुधाईंदो। ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे दिलि जे हाल ओढ़ण जे लाइ कोई हिकिड़ो सुठो साथी ज़रूरु ॻोल्हींदा कयो। पोइ उहो जीवन साथी हुजे त वेल एंड गुड, जेकॾहिं भाउ आहे त तॾहिं बि ज़बरदस्त आहे, का तव्हांजी भेण आहे तॾहिं बि ज़बरदस्त आहे, त पंहिंजे दिलि जी ॻाल्हि हर मामिलो जंहिंसां शेयर करे सघो था। ख़ासि तौर ते हर मामिलो, जेको पेचीदा मामिलो बि हुजे, संजीदा मामिलो बि हुजे, राज़ वारो मामिलो बि हुजे, को अहिड़ो माण्हू ज़रूरु रखंदा कयो, का अहिड़ी सर्ती ज़रूरु रखंदा कयो, को अहिड़ो दोस्त भाउ ज़रूरु रखो, जंहिंखे तव्हां हर मामले जी ॻाल्हि ॿुधाए सघो, हर पंहिंजो मामिलो शेयर करे सघो। त ख़ुदा न ख़ासि तव्हांखे कुझु थी वञे थो, त पोइ तव्हांजे उन माण्हूअ खे, तव्हांजी उन सर्तीअ खे त ज़रूरु ख़बर हूंदी त हिन सां मसइलो छा हो, कहिड़ो प्रॉब्लम हो, हिन ईअं छो कयो। सो अहिड़ा माण्हू जेकी ओझल थी विया आहिनि ऐं अकेलाइप जो शिकार थी विया आहिनि, कुंडुनि में वेहणु शुरू कयो आहे उन्हनि, या चुप चुप रहणु शुरू कयो आहे उन्हनि, उन्हनि माण्हुनि ते नज़र रखो। इहे माण्हू तमामु घणा हानिकार थी विया आहिनि, नुक़सानकार थी विया आहिनि पंहिंजी ज़िंदगी जे लाइ। थी सघे थो त कंहिं ॾींहुं उहे पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं उछाए न छॾनि, तकलीफ़ूं, डिप्रेशन, परेशानियूं घेरे वियूं आहिनि उन्हनि खे, उहे मसइलनि जो शिकार आहिनि, उन्हनि खे तव्हां असांजी हेल्प जी ज़रूरत आहे। उन्हनि खे हथु वठी ॿाहिरि कढी अचो ऐं दुनिया जी आउटिंग करायो, पाण सां गॾु घुमायो फिरायो, पाण सां गॾु खारायो पीआरियो, त उन्हनि जी दिलि कंहिं ॿिए खाने में अचे। इहा सुबुह सुबुह सां तव्हांखे गुज़ारिश कईसीं, समर रस जो शरबत बि उन्हनि खे ज़रूरु पीआरियो, अहिड़नि माण्हुनि खे, छो त समर रस जो शरबत ॾाढो भलो शरबत मार्केट में आयल आहे। ऐं अहिड़ा माण्हू जेकी सफ़ा ईअं कुंडायत थी विया आहिनि, मायूस मायूस आहिनि, उन्हनि जी दिलि ॿिए खाने में त पंहिंजी जॻह ते अचे ई अचे, पर दिलि फ़रहत में अचण जे लाइ समर रस ॾाढो ज़बरदस्त शरबत मार्केट में मौजूदु आहे। ऐं समर रस जी हिन जेका 800 ml जी जेका बॉटल आहे, इन जी हिकिड़ी ख़ुशूसियात इहा आहे त हीअ 800 ml जी बॉटल सां तव्हां 35 गिलास हिन शरबत जा ठाहे सघो था। वाह वाह, 35 माण्हू माना हिकु वक़्तु राज़ी, माना ज़ाइके जो ज़ाइको ऐं बचत जी बचत बि, माना ॿई ॻाल्हियूं थी वियूं। 35 माण्हू हिकु ई वक़्तु तव्हां पीआरे सघो था, हिन समर रस जी शरबत मां, मतिलबु शरबत ठाहे पीआरे सघो था। ऐं इहा सुठी ॻाल्हि इहा आहे त हाई ग्रेड अल्ट्रा रिफाइंड शुगर हिन में इस्तेमालु कई वई आहे, ऐं उन जो मतिलबु इहो आहे त खोड़ सारा शरबत अहिड़ा हूंदा आहिनि जेकी पीअण सां असांखे माना ईअं लॻंदो आहे त हा, तव्हां जीअं उर्दू में ॻाल्हायो त भारी लॻंदो आहे, ॻोराइण महसूसु थींदी आहे, दिलि ते ॿार महसूसु थींदो आहे, ॿार थींदो आहे फील, त अलाए छा पीतोसीं। सो हीउ शरबत उहो दिलि ते ॿार न कंदो, मूंझ तव्हांखे न ॾियारींदो, ऐं मूंझ न ॾियारे त पोइ साईं फ़रहत ई फ़रहत आहे न। हिकिड़ो गिलास माण्हू पीए, वरी ॿियो पीए, वरी टियों पीए। हीउ शरबत अहिड़ो आहे जो हिन शरबत पीअण खां पोइ तव्हां ॿियो कुझु बि खाई सघो था। के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि न जिन खे इलाही माना ॿार महसूसु थींदो आहे, पोइ चवंदा साईं हाणे शरबत जा 2 गिलास पाणी पीता, हाणे त 2-3 मिंट त छॾे हा। सो हीउ अहिड़े क़िस्म जो शरबत आहे त हीउ फौरी तौर ते तव्हांखे तवानाई बख़्शे थो, ऐं उहा तवानाई इन जे करे बख़्शे थो त हिन जो नालो आहे समर रस। समर रस शरबत कुदरती जड़ी बूटियुनि सां, कुदरती निबातात सां तयारु कयो वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते हीअ जेका सीज़न अचे पई गर्मीअ जी आहे, मुंद गर्मीअ जी आहे, त गर्मीअ में हर माण्हूअ खे उञ लॻंदी आहे, हर माण्हू ॿाहिरों बि ईंदो आहे त घरु थोरो ईअं उञारो उञारो ईंदो आहे, त घर में जेकॾहिं समर रस मौजूदु आहे त फौरी तौर ते उनखे समर रस जो शरबत ठाहे पीआरींदो त दिलि बाग़ बहार थी वेंदी। इफ़्तार महिल बि ख़ासि तौर ते कमु ईंदो, रमज़ान मुबारक जो महीनो, बाबरकत महीनो, भलारो महीनो, सुठो सुहिणो महीनो अचण वारो आहे, त इफ़्तार जे दस्तरख़्वान ते समर रस जो ई शरबत जेकॾहिं पियो हूंदो, सिर्फ़ु दस्तरख़्वान ते पियो न हुजे, हिनखे ठाहे पीअणो पिए। 35 गिलास हिन शरबत जा ठहंदा आहिनि। सो बचत जो बचत आहे, ज़ाइके जो ज़ाइको आहे। 800 ml जो ही बॉटल तव्हांखे मिली वेंदी, मुख़्तलिफ़ जनरल स्टोर तां वठी सघो था। तव्हां किथे बि ईंदो, समर रस नालो यादि रखो, छा त नालो आहे, समर रस।
वाह 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 वाह। सो हाणे समरस नालो यादि रखी छॾियो ऐं समरस ॾाढो सुठो शरबत आहे, मज़ेदार शरबत आहे। असां पी बि ॾिठो आहे, वरी बि पीअंदासीं, ब्रेक में पीअंदासीं। डायरेक्टर ॿुधाए छॾियो न बाबा, ब्रेक में असांजे लाइ बाक़ाइदा इंतज़ाम कयो वञे। असां ॿाहिराड़ी में ॿाहिराड़ी में हूंदो आहे न, त पोइ का घर जी का वॾी हूंदी आहे न, पोइ नानी हुजे या अमड़ हुजे, पोइ माना वॾो देगिड़ो चाढ़ींदा आहिनि, ख़ासि तौर ते हुन में बर्फ़ पयल हूंदी आहे ऐं पोइ हुन देगिड़े में जेकॾहिं समरस जी इहा बॉटल ईअं लाइजे न, त सॼा घर जा भाती माना ईअं सफ़ा बाग बार थी वञनि। सो सभई नंढा ॿार वॾा ऐं पका पोड़ा सभु पी सघनि था। ॾाढो सुठो शरबत आहे, दिलि खे फ़रहत ॾींदो आहे, गर्मी जो दुश्मन आहे, कुदरती जड़ी बूटियुनि सां तयारु थियल आहे। हाणे 800 ml वारी जेका बॉटल आहे 35 गिलास हुन मां तयारु थी आहे। सो हिते वठूं था हिकिड़ो पहिरियां शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ समरस जी ख़ासियत ख़ुसूसियत तव्हांखे अञा ॿुधाईंदासीं ऐं मौज़ूद महिमाननि सां बि तव्हांखे मिलाईंदासीं। दिया ख्वाजा ख़ूबसूरत अंदाज़ में ब्रेक वठंदी, पोइ मोटूं था। वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार हिकु भेरो वरी भलीकार। जी भलीकार चवण सां गॾु वरी तव्हांखे ॿुधायूं त असां वटि आहे समरस, ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे। इन शरबत में ख़ासि जड़ी बूटियूं, कुदरती जेके जड़ी बूटियूं आहिनि उहे इस्तेमालु कयूं आहिनि। ॾाढो फ़रहत बख़्श शरबत आहे ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह गर्मी जी मुंद आहे, गर्मी जी सीज़न आहे, त हिन शरबत खे पीअण सां माण्हू माना मन मस्तु थी वञे थो। ठंडा ठार जीअं चवंदा आहियूं न, आया भई आया ठंडा ठार आया, त पोइ उहो शरबत आहे समरस। हीअ शरबत तव्हां ज़रूरु पीओ, कुदरती जड़ी बूटियुनि सां ई तयारु कयो वियो आहे समरस। ऐं हिन जी ख़ासि जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हाई ग्रेड अल्ट्रा रिफाइंड शुगर हिन में इस्तेमालु कई वई आहे। हाई ग्रेड अल्ट्रा रिफाइंड शुगर जो मतिलबु इहो आहे त हीअ जेका हिन में जेका खंडु विधी वई आहे, शुगर विधी वई आहे, त उहा जेका आहे असांजे तबियत ते जेका आहे सा ये कॾहिं कॾहिं के शरबत ॻोरा थींदा आहिनि, पोइ चवंदा आहियूं यार हीउ ॻोरो आहे थोरो, माना ईअं वठु कयो त ईअं सीने ते माना ईअं साहु मुंहिंजो सफ़ा ईअं ॿुसाटिजी वियो आहे, इहो ॻोरो शरबत मां न पीतोसीं। हीउ ॻोरो शरबत न आहे, हीउ तव्हांखे हल्को शरबत लॻंदो ऐं इन सेंस में तव्हां हिन जा 2-3 गिलास बि पी सघो था। हूअं न त पाण अमूमन जेके शरबत पीअंदा आहियूं त पोइ उहे हिकिड़ो गिलास पी करे चवंदा न बाल न बसि 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 हाणे बसि कई थिए। हिन शरबत जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो गिलास तव्हां पीअंदव न, हुनखां पोइ तव्हां चवंदव त ॿियो बि अचे अञा, ॿियो पीअंदव त चवंदा टियों बि अचे अञा। सो हीउ 2-3 गिलास माण्हू पी वञे थो आसानी सां। ऐं हिन में जेका ख़ासि ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई त हाई ग्रेड अल्ट्रा रिफाइंड शुगर हिन में इस्तेमालु कई वई आहे। उन सां ईअं थिए थो त माण्हू दिलि चवे थी त ॿीहर पीजे ऐं हीअ माना पंहिंजे दिलि ते पंहिंजे जेको आहे पंहिंजो सॼो सिस्टम आहे, जेको इम्यून सिस्टम, उन ते हिकिड़ो ॻोराइण नथो आणे। सो ॻोराइण जे करे माण्हू वरी चवंदा आहिनि त हाणे बाबा असां फुल थी विया आहियूं। के ईअं बि हूंदा आहिनि दोस्त चवंदा आहिनि हाणे शरबत जा 2 गिलास पीतासीं, हाणे बाबा मानी न खाईंदा छो त असां फुल थी विया आहियूं। सो हीअ जेको आहे शरबत ॾाढो इन सेंस में ईअं आहे त तव्हां हिनखे 2-3 गिलास पी सघो था। ऐं ख़ासि तौर ते वरी रमज़ान मुबारक जो महीनो बि अचण वारो आहे, त उन में जेकॾहिं इफ़्तार जे महिल दस्तरख़्वान ते समरस हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे। समरस ही कुदरती जड़ी बूटियुनि सां तयारु थियल आहे ऐं हिन में जेकी जड़ी बूटियूं आहिनि उहे तस्कीन ॾींदियूं आहिनि, उहे राहत ॾींदियूं आहिनि, फ़रहत ॾींदियूं आहिनि। ऐं हिनखे जेको आहे सो थधे पाणीअ में जेकॾहिं पाण ठाहियूं था न, सो दिलि त मुंहिंजी चए थी त हाणे ई को बर्फ़ घुरायूं ऐं वरी हिनखे हाणे जो हाणे पीऊं। पर हाणे शायदि प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाइणो आहे। हीअ जेको आहे सो ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं हिनखे जेको आहे सो कमरे में जेका आहे दर्जे हरारत जेका घटि हुजे उन में तव्हां रखो, कमरे जी दर्जे हरारत जे हिसाब सां तव्हां रखो बल्कि। सो हीअ ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे समरस। सो नालो बि ॾाढो ज़बरदस्त आहे न, समरस। हा, मशरूब हयात समरस, वाह वाह वाह। सो समरस जेकॾहिं तव्हां पीअंदव त पोइ साईं तव्हां भरपूर ज़िंदगी जीअंदव, मज़े वारी ज़िंदगी जीअंदव। समरस मार्केट में मौजूदु आहे, कंहिं बि शॉप तां तव्हां वठी सघो था, जनरल स्टोर ते जेकॾहिं शॉपिंग करणी आहे तव्हांखे, यूटिलिटी स्टोर ते या किथे बि तव्हां वेंदो त समरस नालो ज़रूरु यादि रखो। नालो छा आहे? समरस नालो आहे। समरस तव्हां पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। सॼो असांजी प्रोग्राम जी तरतीब ॾाढी ज़बरदस्त आहे। मल्हाइता शानाइता महिमान आयल आहिनि, नेकी ऐं भलाई जा कमु कंदड़ आहिनि। सो आउं चवंदो आहियां त नेकी ऐं भलाई जा कमु कंदड़ माण्हू थोरा घटि रहिजी विया आहिनि। सो इहो जज़्बो जेको आहे सो इहो जज़्बो जेकॾहिं माण्हू में आहे त पोइ इंसानियत ज़िंदाबाद आहे, इंसानियत ज़िंदा रहे थी। माण्हू खे जुबो कहल ऐं इहे शयूं अचनि थियूं। माण्हू खे जेकॾहिं माण्हू जो अहसासु थी पवे त पोइ कोई बि माण्हू शायदि कंहिं मसइले में न हुजे। सो असां सां गॾु आहिनि जेकी शख़्सियतूं उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां। अलशरी फाउंडेशन आहे उन्हनि जी, अलशरी फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि परवेज़ इकबाल आरई साहिब, उनखे असीं भलीकार चऊं था। सर अस्सलाम वालेकुम, कैसे हैं? ठीक है सर, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आए हैं। परवेज़ इकबाल आरई साहिब सां गॾु उन्हनि जी जीवन साथियाणी बि आहे मैडम शाहिदा परवेज़, उहा बि आहिनि सेक्रेटरी आहिनि पाण अलशरी फाउंडेशन जूं।
सो इन सां बि कचौरी कंदासीं उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम बड़ी अस्सलाम। मेहरबानी, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं सुठा कलाम, सुहिणा कलाम, मनमुणा कलाम सुबुह सुबुह जो ॿुधंदा आहियूं। दिलि असांजी मतिलबु फ़रहत में इन हवाले सां अची वेंदी आहे त सुबुह सुबुह जी जेका नेरन आहे उहा मौसीक़ी जी ग़िज़ा सां थिए त बाक़ी छा खपे। सो सुठा कलाम, सुहिणा कलाम ॿुधाइण जे लाइ अॼु असां दावत ॾिनीसीं हिकिड़े सुठे राॻीअ खे जेको कुर्ब जी कोठ ते असां वटि पहुतो। सिक वारा सुहिणा कलाम असांखे ॿुधाईंदो। शाहनवाज़ पुलपोटो साहिबु असां सां गॾु आहे, उनखे असीं भली कार चऊं था। साईं कीअं आहियो साईं, ठीकु आहियो? साईं दुआ अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं ढोलक ते आहे अलानो समो साहिबु ऐं बेंज ते आहे सखावत अली समो साहिबु, उन्हनि खे भली कार चऊं था। उस्ताद मोहरम नाज़ सां गॾु गॾु आहे। उस्ताद साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा। सलाम सिंध माशाल्लाह। वाह वाह वाह। पर यार हे समर जेको तव्हां रखियूं ठाहे पोइ समर असांखे मिलंदो या कोन मिलंदो? सर इहो जेको आहे सो तव्हां जेकॾहिं महिनत कंदव त महिनत जो समर सभिनी खे मिलंदो आहे। सर पोइ छिकऊं था साज़ खे साज़ जेकॾहिं सुठो वॼंदो त समर ताईं समर मिलंदो। सुठो वॼाइणो पवंदो। हा, ऐं समर जो समर वरी न सुठो सुहिणो हूंदो आहे, मिठो हूंदो आहे। सुठी टेस्ट आहे जेको आहे सो समर सॼी। हा बिल्कुलु। हा वाह वाह वाह। ऐं वरी हींअर गर्मी बि आहे। हा, उन खां अलावा रमज़ान जी जेका सीज़न अचे थी तिन जी तमामु घणी ज़रूरत गर्मी जो आहे। दुश्मन आहे साईं। हा बिल्कुलु। वाह इन करे मां चवां पियो ॼाण समर असांखे पोइ प्यारजो साईं। ज़रूरु ज़रूरु प्यारियूं था। थोरी देरि में बाटो चाढ़ियूं था, हा, बाक़ी बाटे खे विझूं था बरफ़ विझूं त पोइ वरी पियूं था। जी दिया मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि, छा चवणु चाहींदो? मां अदा का सवाल कंदसि त तव्हांखे ही नेकी जो कमु कयो पिया, इहो केतिरो टाइम थी वियो तव्हांखे? जी पहले तो बहुत शुक्रिया आप लोगों का, सिंध टीवी का, आप लोगों ने बुलवाया। देखो मैं ये काम तो हर स्टूडेंट लाइफ मैट्रिक से स्टार्ट किया और उस वक्त रूटीन वाइज नहीं था, लेकिन अब 2005 में हमने एक अदारा रजिस्टर करके प्रॉपर अदारे की बुनियाद रख के हमने स्टार्ट किया। तो अभी अल्लाह के फजल करम से मैं समझता हूँ कि पूरे पाकिस्तान में हम काम कर रहे हैं और जो हमारा एम था, हमारा मकसद था, वो स्टूडेंट लाइफ से था। अच्छा। और इससे पहले मैंने काफ़ी इदारों में काम करने की कोशिश की, लेकिन जो एक हमारा मकसद था, जो सोच थी, वो कहीं पूरी होती नज़र नहीं आई। फिर हमने अपना ही नाम तजवीज़ किया अपने वालिद मोहतरम के नाम से और फिर इसको प्रॉपर इसकी फिजिबिलिटी बनाई, इसकी प्लानिंग बनाई। बनाने के बाद इसको हमने प्रॉपर इसका ऑफिस स्टार्ट किया। तो अभी अल्लाह के फजल करम से एम्बुलेंस नेटवर्क हम बहुत अच्छा, हमारा मजबूत नेटवर्क है। कराची से बाहर जो भी एम्बुलेंस जा रही है वो अच्छी ही जा रही है। अच्छा। चाहे रोड एक्सीडेंट है, चाहे कोई पेशेंट डिलीवर करना है, चाहे डेथ बॉडी केस है, तो तमाम मामलात में अल-शरीफ पेश है। तो फिर दस्तरखान है और बेशुमार शुबा जाते हैं। अच्छा, वो एम्बुलेंस सर्विस जो है वो फ्री में है या किराए के साथ है? रोड एक्सीडेंट जितने भी हैं वो तमाम फ्री हैं। अच्छा। और अगर उसके अलावा कोई डेथ बॉडी पेशेंट रिमूव करना होता है, दूसरे शहर में शिफ्ट करना होता है, वो डिपेंड करता है भेजने वाले फैमिली कैसी है। अच्छा। पूर है, नॉर्मल है, फ़ंड दे सकते हैं, अगर दे सकते हैं तो ज़रूर लेते हैं। अच्छा। डिस्काउंट मांगते हैं, डिस्काउंट देते हैं, अगर वो भी नहीं देते तो फ्री भी कर देते हैं। अच्छा। लेकिन उसकी थोड़ी सी जांच पड़ताल है, थोड़ी सी वेरिफिकेशन। सही सही सही। ऐसे तो और कोई कहेगा भाई हम मुताज हैं, मुस्तहिक हैं, सब ये सही कहते हैं। अच्छा। बाकी जो रोड एक्सीडेंट है वो ऑल कराची जो है वो हमारी हेल्पलाइन है 1027, उस पर वो हमारी कॉल जो है उस पर 10 मिनट में हमारी गाड़ी पहुँचती है वहाँ पे, वो टोटल फ्री है। सही सही सही। भाभी आप कब से मुंसलिक हैं मतलब इसी काम से? शादी के बाद हुई? जी बिल्कुल, शादी के बाद ही माशाल्लाह से इनकी यही सोच थी और मैं शादी के बाद शायद दूसरे दिन से ही इन्होंने मुझे इस काम पे लगा दिया था। अच्छा अच्छा। और अल्हम्दुलिल्लाह मैंने इनको फॉलो करती आई हूँ। मेरी तो यही कोशिश रही है कि मेरी तरफ से इनको कभी ये ना हो कि ये काम मेरा नहीं हो सका। सही से। बल्कि इनसे ज़्यादा वही जो इनका माइंड होता है वो मैं समझ जाती हूँ, वो खुद ही मैं कह देती हूँ कि अगर ये काम हम ऐसे कर ले तो ज़्यादा बेहतर है। हमारी तो अब ज़िंदगी हमने लगाई इस काम पे दी है। अच्छा अच्छा, वक्फ कर दिया हमने, बस अब दिन रात हमारा एक हुआ होता है और जैसे भी हालत हो वो हमें महसूस ही नहीं होती, बस हमने यही काम करना है। अब रमज़ान की तरफ से हमारी काफ़ी एक्टिविटीज़ हैं और ज़्यादा हमारा श्री फाउंडेशन की तरफ से ये मिशन है कि मांगने वाला हाथ हमने ख़त्म करना है। अच्छा। औरतों में ज़्यादा और बच्चों में ये चीज़ ज़्यादा चीज़ आ गई है और वोकेशनल की हमारी काफ़ी क्लासेस हम जगह जगह हम माशाल्लाह से काफ़ी पॉइंट है हमारे पंजाब की तरफ भी है, सिंध में, यहाँ पे अल्हम्दुलिल्लाह। चलो इसको कंटिन्यू करते हैं, कॉलर ले लेते हैं पहले, शामिल करते हैं। जी अस्सलाम वालेकुम। साईं साईं रब जो करम आहे, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्लाह जा एहसान, मालिक जा करम, तव्हां ख़ुशि आहियो? ठीक ठाक? अभी घर भी ख़ुशि आहियो? तव्हां सां मुखातिब आहे।
जी अदा मां ठीक, तव्हां कीअं हो? अल्लाह जा एहसान मालिक जा लख करम ने अजी मां भी गरीब आया मां भी शादी रखी है गांव भी शादी तो चिटका रखे वाला है था हाँ मां भी गरीब आया तो असा भी को अल्लाह का भी बुढ़े गरीब की शादी मांगी थी भगवा अदा कराईंदो? वाह 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 सही वाह वाह जी। अदा कराईंदो शादी? सर ये कह रहे हैं कि मैं बहुत गरीब हूँ और मतलब वो शादी अफोर्ड नहीं कर सकता, शादी की ख्वाहिशमंद है। शादी का ताल्लुक गुर्बत से नहीं है, शादी का ताल्लुक गुर्बत से नहीं है, तो वो कहाँ रहते हैं ये? साईं 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 चए तो शादी जो ताल्लुक गुर्बत सां न आहे साईं। शादी साईं असां तव्हांजो अर्ज़ु रखूं था, किथां जा आहियो, कहिड़े शहर मां आहियो? आई मां बलूचिस्तान गदा हो गला नौकरावान वाह 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 सही सही साईं गरीबनि जी शादी ज़रूर थींदी साईं, ज़रूर थींदी। ज़रूर अलाह भली थींदी। कंदो, अलाह भली कंदो। एॾे काथे पहाड़ी इलाइक़े में हुया काथे? आई गाना ॿुधाई तव्हांखे हिकिड़ो हा गाना ॿुधायो साईं। हा मस्तार मोबाइल जो गानो हा ॿुधायो ॿुधायो साईं ॿुधायो। करे तो वही जालू कर वफा भी कर जुनून भी कर रखी रखी सजा दे और रखी रखी राम भी कर वाह 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 साईं वाह। करे तो वही जालू कई त ॿई ॻाल्हियूं कर, वाह साईं वाह वफा भी कर जुनून भी कर वाह साईं वाह। रखी रखी सजा दे और रखी रखी सजा दे वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह। इहो शादी न करण जा साईं, इहे नतीजा था। ये न शादी नथो करे माण्हू त परेशान आहे न, गाना ई ॻाईंदो ईअं न साईं। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। जेको शादी नथो करे उहो ॾींहुं राति गाना थो ॻाए गाना तो गाए, मजबूर आ। सर वो शादी नहीं हुई तो गाने गा रहा है बेचारा, गाने गा क्या रहा है। करे, उसके पास और कोई काम ही नहीं है ना। नहीं शादी करवा देते हैं, मेरे से रब्ता कर ले। बलूचिस्तान में रहता है सर? हाँ, कोई मसला नहीं। सही सही। हाँ, बलूचिस्तान में भी हमारा ऑफिस है। सही। वो क्या मतलब वो गरीब गुर्बत का ताल्लुक नहीं है देखिए शादी मकसद से? एक बंदे में कुछ सलाहियतें होती हैं काम करने की ना, वो काम हम खुद दे देते हैं। जॉब्स हमारे पास होती हैं ऑलरेडी। अच्छा जॉब्स भी हैं? जी पूरे क्या बात है, पाकिस्तान शादी भी करवाते हैं, जॉब्स भी में। देते जी, हैं। लेकिन उसमें सलाहियत हो, काम चोर ना हो, काम करने वाला बंदा हो, और उसकी जो कुछ होता है ना शैतानी दिमाग, ऐसा नहीं होना चाहिए। सही सही। बंदा ठीक है, अगर जॉब काम कर- चोर है तो उसको क्या करेंगे फिर फिर? उसको फिर आप अल्लाह अल्लाह के बुत करते हैं। जिम्मेदारी नहीं देखो उठाएगा बंदा तो किस थोड़ा तरह सा लाइफ पंक्चुअल हो, चलेगी? जिम्मेदार हो, किसी की बेटी है, हम तो हर बेटी को अपनी बेटी समझते हैं। अच्छा ये क्यों कहते हैं कि भाई इसकी जो काम चोर हो, निकम्मा हो, उसके लिए भी अक्सर कहा जाता है कि भाई शादी करवा लो, ये सही हो जाएगा, जब कंधे पे बोझ जाएगा ये ठीक हो जाएगा। ये वो क्यों माँ कहते बाप अपनी जान छुड़ाते हैं, इसे जान छुड़ाते हैं। हैं? ये अक्सर काम हमारी चोर जो होता है ना, बेगम ले लेगी वो जाने उसके काम में, अक्सर ऐसा होता निकम्मे है। लोगों की जल्दी शादी हो जाती जी, है जी, इसी वजह से। लेकिन वो जिम्मेदारी बहुत कम लोग हैं संभालते हैं। अच्छा वो बाद में डिवोर्स तलाक पे मामला जाता है। सही 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 सही। तो ये किस तरह से आपको पता चल जाता है कि जी जी हमें अल्हम्दुलिल्लाह, मैं इस वक्त एज ए मैच मेकर भी काम कर रहा हूँ। 400 450 हम प्रपोजल डन कर चुके हैं। अच्छा अच्छा हाँ, और हमारे इज्तिमाई शादी में भी हमारा काम है, तो मेरे पास अभी भी कम अज़ कम 1 लाख के करीब डेटा मौजूद है सही, सही। प्रपोजल के हवाले से। सही सही। तो ओवरऑल पाकिस्तान के हर सिटी में मेरे पास चलें लोग कॉलर ले लेते हैं। अस्सलाम वालेकुम जी। हेलो साईं, टीवी जो वाले बंद कजो, पोइ असां सां ॻाल्हाइजो साईं। हेलो वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हायो साईं? माशूक साईं, कीअं आहियो साईं? मन माशूक सफ़ा ईअं ओके पोज़ीशन आहे? आवाज़ स्ट्रिप पई थिए। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। वाह वाह। टीवी जो वाले महिरबानी करे बंदि कंदा कयो त तव्हांजी गुफ़्तगू असां ताईं पहुचंदी सही हुन नमूने सां। सो असां सां गॾु परवेज़ साहिबु आहे। परवेज़ साहिबु चए थो त चंडरू जेको माण्हू हूंदो आहे न, निकमो उर्दू में हुनखे चवंदा आहिनि, उनखे सुञाणे वेंदा नग में। असां मतिलबु पाण वटि बि इहो चवणी आहे न, पाण चंडरू ॿार पींगे में पधरो, चंडो चंडे के सौ को ते ॻोल्हे लहे। सो पहचान लेते हैं आप उसको चेहरे से ही? समझ आ जाती अच्छा है, 2-4 बातें करते हैं, समझ आ जाती है। अच्छा। तो उनकी शादी नहीं हो सकती फिर? शादी होने को होती है, लेकिन उसको थोड़ा सा मेहनत करते हैं, समाजित करते हैं। खुदा के लिए अपने आप को ठीक करो, माशरे को ठीक करो। आप ठीक हो तो माशरा एक से माशरा बनता है। अच्छा, बात शादियों की निकली है तो किस तरह से पुअर फैमिलीज का पता कैसे चल रहा है कि इनकी शादी करानी चाहिए? खुद आते हैं? लेकिन सबसे पहले जो हमारा एक सिस्टम है ना, परफॉर्मा है, फॉर्म फिल करते हैं। अच्छा। वो पूरा उसमें हदूद रवा जाता है, वल्दियत है, नाम, वालिद का नाम, वालिद क्या करते हैं, फैमिली बैकग्राउंड क्या है, कहाँ से तल्लक है, मसलक के लिहाज से कौन सा मसलक है। तो फिर उसके बाद हमारी एक इन्वेस्टिगेशन अच्छा। कि जो इसने बताया ठीक है गलत है, तो उस पर फिर हम वर्क करते हैं इंशाल्लाह। सारा
बिल्कुल एक्यूरेट मालूमात मिल जाती है। सही रॉन्ग होता है फिर उसको भी समझाते हैं कि आपने झूठ बोला है, लेकिन इसको आप ठीक करो। अच्छा। शादी का मसला नहीं है, निकाह होना चाहिए, लेकिन आपकी जो खामी है उसको दूर करने की कोशिश करो, ताकि किसी की भी बेटी आए ना तो कम से कम उसके लिए वबाल जान ना बने, उसकी आखिरत जो है लाइफ अच्छे तरीके से बने। ज़्यादातर किसके प्रपोजल आते हैं, लड़कों की लड़कियों के? लड़कियों के लड़कों के कम आते हैं इस वक्त। लड़कियों की शराब बहुत ज़्यादा है। ओहो अच्छा। चलें जी एक अच्छा सा सॉन्ग सुन लेते हैं, उसके बाद कंटिन्यू करते हैं गुफ्तगू। असां गॾु साईं शाहनवाज़ साहब आहे। शाहनवाज़ साहब तव्हांजो नालो मां सही वरितो न शुरू में? साईं नालो मुंहिंजो सही वरितो पर ज़ात सही न वरिती? हा जोखियो आहे ज़ात। हा न जोखिया आहियो ज़ात। मां बि चयो त माना किथे गड़बड़ थी आहे मूंखे, इन करे तव्हांखे सही वरी हाणे कंफर्म थी वियो। वाह वाह शाहनवाज़ जोखियो साहब। सो हाणे साईं छा माना कलाम कहिड़ो ॿुधाईंदो? धमाल कसीदो आहे तव्हांखे मुला जो। वाह 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 कयो साईं। अली मदद, मोमिन को गले से लगा के कहो या अली मदद। खुदा की रजा है कलंदर का भी यही कौल है, खुदा की रजा है कलंदर का भी यही कौल है। ये चलने वालों को चला के कहो या अली मदद। तमाम खूबसूरत शायरा अमीर अली गोड साहब। मेरा सजदा अली अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली अली, मेरा काबा अली अली। मैं हूँ हसनैन का नौकर, मैं हूँ हसनैन का नौकर, मेरा मौला अली अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली, मेरा सजदा अली अली, मेरा काबा अली अली। अली इमाम है मेरा तभी तो नाम है मेरा, अली इमाम है मेरा तभी तो नाम है मेरा, अली इमाम है मेरा तभी तो नाम है मेरा। कहते हैं लोग कलंदर, कहते हैं लोग कलंदर, मेरा रुतबा अली अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा, मेरा सजदा अली अली, मेरा काबा अली अली। मुझे शहबाज बनाया, मुझे हमराज बनाया, मुझे शहबाज बनाया, मुझे हमराज बनाया, मुझे शहबाज बनाया, मुझे हमराज बनाया। मेरी मेरी मेराज मोहम्मद, मेरी मेराज मोहम्मद, मेरा पर्दा अली अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली अली। विला का जाम पिलाया, अली ने मस्त बनाया, विला का जाम पिलाया, अली ने मस्त बनाया, विला का जाम पिलाया, अली ने मस्त बनाया। मेरा साकी अमीर है, मेरा साकी अमीर है, मेरा नारा अली अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली अली। मैं हूँ हसनैन का नौकर, मैं हूँ हसनैन का नौकर, मेरा मौला अली अली, मेरा काबा अली अली, मेरा सजदा अली, मेरा सजदा अली अली, मेरा काबा
अली अली वाह साईं वाह साईं ज़बरदस्त। ॾाढो सुहिणो साईं ॿुधायो ॿोल ॿुधायो ॾाढा सुहिणा अमीर अली कुंवर मां सॼा साॻियो ई शाइर हाँ, आहे सनम। सनम सुहिणो जी, हुजे बिल्कुलु, साॻी बिल्कुलु, बिल्कुलु। सो ॾाढा हुनजा कलाम अॼुकल्ह मक़बूल पिया आहिनि सो अलाह पाक हुनजी ॾाती जेका देवी आहे सदाईं महिरबानी रखे हुन ते नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक किथे न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध बलिकार बलिकार हिकु भेरो वरी बलिकार जी भलीकार चवण सां गॾु मौज़ूद महिमान सां कचहरी बि तव्हां कंदो मुंहिंजे ख्याल में जी जी। मां अदी खां सवाल कंदसि जी अदी मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां उर्दू में ॻाल्हाईंदो तव्हां आप शादी वगैरह तो करवाती हैं ना तो फिर जेज वगैरह भी देती हैं जी बिल्कुल। इस जैसे पहले भी इस मौजू पे बात हो रही थी उस पे भी मैं थोड़ी सी बात करूँगी कि हमारी ये कोशिश होती है कि जैसे जहेज़ वगैरह से अगर हमारे पास आ गए परवेज़ साहब के पास आए कि हमने इस तरह की जैसे कॉल आई थी कि अफोर्ड नहीं कर सकते सही तो हमारी भी यही कोशिश होती है कि अफोर्ड नहीं कर सकते हम बोझ ना एक दूसरे पे बनवाएं यानी कि इजीली अपनी ये निकाह को आसान करें और अपनी लाइफ गुजारें और इसमें यह कि अपनी ज़िम्मेदारियों को समझें। तो जहेज़ वगैरह का सिलसिला तो चलता ही है जैसे पेरेंट्स कहते हैं कि अब हमने जहेज़ देंगे तो इसमें हमारी बेटी की रिस्पेक्ट होगी इस तरह ये चीज़ें होंगी ये हमें इस चीज़ों को समझना चाहिए फिल वक्त तो हमारा ये पॉइंट होता है। उसके अलावा भी हम अल्हम्दुलिल्लाह कि उन माँ और पेरेंट्स के साथ हम खड़े हुए होते हैं कि जहाँ तक हमारी कोशिश होती है हम ये करके देते हैं। सही 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 साहब ऑब्जर्वेशन आपकी बहुत ज़्यादा है तो क्या समझते हैं कि क्यों नहीं हो पाती लड़कियों की शादी शादी मसाइल डिमांड क्या हैं? जो एक तो हमारी डिमांड बहुत हाई फाई हैं और दूसरा एक मुहावरा सुनने को आ रहा है जी जहेज़ की प्रॉब्लम है ना। पहले तो हम सुनते आ रहे थे लेकिन मैं समझता हूँ इस वक्त जहेज़ की प्रॉब्लम नहीं है जो थोड़े सुलझे हुए लोग हैं अच्छा क्योंकि हम रिश्ता लगवाते हैं तो हम उनसे एक बात करते हैं कि आपको बेटी चाहिए या सामान चाहिए तो उनकी ये बात होती है हम अच्छा जीवन साथी अच्छी बच्ची चाहिए जो घर के निज़ाम को संभाल सके। अच्छी का मतलब फिर मैं पूछता हूँ अच्छी का मतलब क्या है खूबसूरत हो खूबसूरत हो तो कुछ लोग तो कहते हैं यार खूबसूरत तो होनी चाहिए अगर उसके साथ खूबसूरत है तो हम उसको तरजीह देंगे क्योंकि रीज़न ये है कि वो आने वाली जो फ़र्द है वो हमारे घर के अंदर एक मेन फ़र्द होगा और उसी से नस्ल चलनी है। अगर उसकी तरबियत अच्छी है तो आने वाली नस्ल अच्छी होगी। दूसरी बात यह है जो जहेज़ का मामला आता है वो मैं समझता हूँ जो उनकी माएँ हैं ना वो अपनी नाक का मसला बना लेती हैं कि मैं मेरी मिसाल नाद ने शादी की मेरी बहन ने शादी की बहुत ज़्यादा जहेज़ दिया तो मैंने उसे बढ़ के देना है तो हम रिक्वेस्ट करते हैं भाई जब लड़के वाली डिमांड नहीं करते तो आप क्यों इसका मसला कश्मीर खड़ा कर रही हैं। तो इस तरह के बहुत से केस आते हैं लेकिन अगर बाज़ को माएँ अटक जाए नहीं जी बस मैं तो मर रही हूँ और मेरी पहली भी और आखिरी इल्तिजा यही कि मुझे जहेज़ चाहिए तो फिर हम जहेज़ देते हैं। अच्छा कॉल ले लेते हैं जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो साईं साईं कीअं आहियो गुलाम हुसैन साहिबु ख़ैरियत आहे मज़े में हा साईं इहा ख़बर असांखे बि अॼु पई आहे हा बाबा हा बाक़ाइदा इज्तमाही ग़रीबनि जूं यतीमनि जूं साईं मां ॻाल्हि सम्झी सघां हा साईं साईं वॾी महिरबानी ज़रूरु 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 ॿुधायो वॾी वॾी महिरबानी साईं चवण जो मक़सदु मुंहिंजे ख़्याल में इहो त मुंहिंजी पघार 10,000 मां शादी कीअं कयां मैं भी ईअं ईअं हो कुझु 10,000 जो ज़िक्र हुयो बहरहाल हाँ मैं भी सो बहरहाल इहो त वरी पोइ कचहरी कयूं था हिन मौज़ूअ ते साईं वारनि ना सर बात कर रहे थे उसको कंटिन्यू करते हैं तो फिर आगे बढ़ते तो हैं। जहेज़ के हवाले से अगर माएँ ज़िद करती हैं ना कि हमें चाहिए हर हाल में हमें जहेज़ देना तो फिर हम उनकी हेल्प करते हैं। अच्छा अदरवाइज़ हमारी कोशिश होती है कि अगर लड़के वाली डिमांड नहीं कर रहे तो हम उसको आसान बनाने की कोशिश करते हैं निकाह उसका कहते हैं
निकाह करो और जो ज़रूरी ज़िंदगी की चीज़ें ज़रूरियाती ज़िंदगी हैं वो हम उसको प्रोवाइड करें। सही। लेकिन एक तो मामला कुछ ऐसे हैं और दूसरा हमारी माओं ने जो है इसको ज़्यादा पेचीदा बनाया हुआ है। और दूसरी बात यह है कि हमारी जो बच्चियाँ हैं ख़ासतौर पर जो पढ़ लेती हैं तो वो समझती हैं कि एजुकेशन में हमसे ज़्यादा पढ़ा लिखा लड़का होना चाहिए, ज़्यादा हैंडसम होना चाहिए, ज़्यादा खूबसूरत होना चाहिए। तो अगर बच्चा हैंडसम होता है और पढ़ा लिखा होता है तो फिर उसकी डिमांड उस लड़की की डिमांड से बहुत ऊपर चली जाती है। डॉक्टर इंजीनियर उससे कम तो बात ही नहीं करते। और प्लस डॉक्टर इंजीनियर भी मुकनात नहीं करते, वो कहते यार हमें बाहर की, यूके की, कनाडा की, वहाँ की लड़की चाहिए। सही। कॉल ले लेते हैं। अस्सलाम वालेकुम जी। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो 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 पता नहीं हेलो थी ना तो पगो हेलो। अच्छा सर, बात कर रहे थे सर कि डॉक्टर या इंजीनियर से तो नीचे आती नहीं चले जाती हैं, फिर डॉक्टर इंजीनियर से भी ऊपर चले जाते हैं कि हमें अमेरिका की लड़की मिल जाए, वहाँ में मुझे शहरियत मिल जाए, वहाँ मैं चला जाऊँ। तो इस तरह की डिमांड बड़ी चली जाती है। तो लेकिन बात वही है कि मैं समझता हूँ बच्चियों के मामलात में वालिदैन को थोड़ा सा ना सोचना चाहिए, जो उनकी एज निकलती जा रही हैं। और मैं समझता हूँ इस वक्त जो शरह रेशो इंतहाई जो है वो बॉर्डर क्रॉस कर रही है। मैं समझता हूँ अगर मेरे पास 100 रिश्ता काउंट होता है तो 70 लड़कियां काउंट होती हैं और 30 लड़के हैं। और 30 लड़कों में 10-15% तो बिल्कुल किसी मतलब काम के नहीं है, बिल्कुल 10-15 हज़ार, 20 हज़ार, 18 हज़ार सैलरी लेने वाले तो किसी काउंटिंग में नहीं आते। तो अपर क्लास के जो रिश्ते में समझता हूँ 10% निकलते हैं आज। तो उनको कहाँ कहाँ बैच किया जाए? साल अगर 70 लड़कियां बैठी हुई हैं और 10 लड़के बैठे हैं तो कहाँ बैच करेंगे? तो इस जो बहरान चल रहा है, इस बहरान में लड़की वालों को, वालिदैन को जो है कनात करनी है कि बच्चा अच्छा है, उसका घर अपना नहीं है, कोई बात नहीं, बन जाएगा, फैमिली बड़ी है, कोई बात नहीं, ज़ाहिर है फैमिली तो फैमिली है ना, अब उनको घर से बाहर तो नहीं फेंक देना। सही बात है। आजकल के एक चीज़ा मामला तो देखा जाता है कि फैमिली बड़ी क्यों है, ठीक है, और लड़का उसका अपना घर हो जाती होना चाहिए, जाती गाड़ी होनी चाहिए, जाती सारे मामला होने चाहिए, बैंक बैलेंस होना चाहिए, जॉब बहुत हाई फाई होनी चाहिए। तो भाई मामला वजह से वो तो बाल सफ़ेद हो जाते हैं। अब हमारा अकीदा तो ये है कि जैसे हमारे बुजुर्ग कहते हैं कि रिज़्क हमेशा बीवी की किस्मत है। मैं कहता हूँ अल्लाह के नाम लो, निकाह को आसान बनाओ। ये हमारे माशरे में निकाह को आसान बनाने की तरफ नहीं जाया जाता, बल्कि इसको सख्त से सख्त किया जाता है। अगर मैं समझता हूँ आज हमारे माशरे में निकाह को आसान कर दिया जाए, हमारे बहुत से मसाइल जो आए दिन हम रोजमा हो रहे होते हैं वाक़, मैं समझता हूँ उसमें इंतहाई कमी आएगी। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। सो असां वटि ॿी आहे न दिया, त मसूद कॉल था वठूं पहिरियां। जी अस्सलाम वालेकुम। साईं नूर अली चांग साहब, ख़ुशि आहियां, ख़ैर तबीयत? वाह वाह, अलाए छा था चओ पर वाह वाह। सही 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 सही, अलाए छा था चओ पर वाह वाह। साईं थोरो कमरे खां थोरो ॿाहिरि निकिरो, थोरो चुरप पुरप कयो, नेटवर्क जो प्रॉब्लम आहे सर। चांग साहब सम्झ में आवाज़ नथो अचे, आवाज़ सम्झ में नथो अचे। तव्हां शायदि चओ था त मां सुबुह खां ॿेर खाधा, गलो ख़राबु थी वियो आहे। कुझु सम्झ में नथो अचे। जी साईं, ओके साईं, वॾी महिरबानी। सो हाणे साईं जीअं ॻाल्हि कई न, छोकिरियुनि खे गुज़ारिश कंदासीं त छोकिरो को चङो नज़र अचे थो त उन सां माना शादी करण जे लाइ रज़ामंद थी वञे माण्हू। छोकिरियुनि जा नख़रा वधी विया आहिनि, मसइलो इहो थी वियो आहे। दिया यूनिवर्सिटी में ख़ासि तौर ते जॾहिं आउं पढ़ंदो हुयुसि न, त पोइ मूंखे ॾिसी छोकिरियूं चवंदियूं शिकिल ॾिठी आहे तो पंहिंजी। अॼुकल्ह वरी उन्हनि जे मुड़ुसनि जी शिकिल ॾिसी वरी मूंखे खिलाईंदी आहे, कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे। सो उन महिल कुझु बि न हूंदो आहे, कंहिं वक़्तु बि कोई बि कीअं बि थी सघे थो, चेंजिंग्स अची सघनि थियूं। जीअं साईं चओ त घर न आहे त घरु अची सघे थो, सो गाॾी न आहे त गाॾी अची सघे थी। मामला ईअं आहिस्ते आहिस्ते वधी सघनि था, ऐं माण्हू कख मां लख बि थी सघे थो हुन वटि। सो ईअं तवक्कल ते हा करे छॾिजे। जी अस्सलाम वालेकुम। जी जी अदी। जी अदी। जी अदी, तव्हांजो आवाज़ सही न पियो अचे। छा चवणु चाहींदियूं? अदी छा पिया चओ? छा करिणो आहे सम्झ में न आयो अदी।
जी जी सी जी पुछा कयो सदी जी अदी तुम्हारी आवाज सही कौन पई अचे हेलो जी 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 छा चवणु चाहींदियूं अदी छा पुछणो आहे शादी जे बारे में जी जी हेलो सही 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 अलाए छा हुयो पर सवाल सम्झ में न आयो लॻे थो त का अहिड़ी ॻाल्हि हुई जेका तव्हांखे खिल थी ॾियारे तव्हां कुझु ॿुधो आहे छा ईअं सर वो शायद यही था कि शादी तो बंदा कर लेता है या बंदी कर लेती है तो वो जब तक बारात जाए जितना सफ़र हो तो ट्रांसपोर्ट भी देते हैं आप ट्रांसपोर्ट कोई मसला नहीं है अगर आप किसी को वेरीफाई करके भेज देंगे जी बिल्कुल नीडी पर्सन फैमिली है सब कुछ मिल जाएगा सही 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 मतलब पूरा मतलब वलीमा भी होता है वलीमा तो लड़के वालों की तरफ से आ जाता है ना। अच्छा मिसाल अगर बच्चा भी इस पोजीशन में है कि वो समझते हैं कि उसके पास कुछ नहीं है तो हमारा एक सिस्टम चलता है तुम्हारी शादी का सही सही तो फिर बच्ची दोनों को फिर हम उसमें एडजस्ट करते हैं सही 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 उनको कुछ नहीं करना वो 3 लाख का तकरीबन पैकेज होता है हमारा सही सही तो उसमें खाना पीना और दोनों के ड्रेसेस जो है शादी के और 10,000 रुपये का कैश का लिफाफा इस्लामी की तरफ से 50 गेस्ट दोनों की तरफ से होते हैं पूरा फर्नीचर का सामान होता है ये जो 10,000 कैश की बात की ना ये बड़ी अच्छी बात मेरे ख्याल में ये बात तो चले एक अच्छा सॉन्ग सुनाते हैं आपको हंसी मजाक के साथ प्रोग्राम करना है क्योंकि बोरियत बहुत हो चुकी है भाई सो अदा असां सां गॾु आहे शाहनवाज़ ऐं मशहूरु इहो पप्पू गुल जे नाले सां मशहूरु अॼु मूंखे ख़बर पई सो साईं पप्पू गुल साहब हाणे छा ॿुधाईंदव साईं अदी शबाना आलमानी साहब जो गीत आहे उन जो तव्हांखे ॿुधाईंदासीं तो साम्हूं जो अहिड़ो नातो चंड सितारनि जहिड़ो नातो तो साम्हूं जो अहिड़ो नातो चंड सितारनि जहिड़ो नातो दोस्त ममन सदा नहीं चेजा छा जो नातो कहिड़ो नातो भेण तुंहिंजा कुमार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा दीदा दिलि खे करार ॾींदा दीदा दिलि खे करार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा कोन मरदा कॾहिं उहे जेकी कोन मरदा कॾहिं उहे जेकी कोन मरदा उहे कॾहिं जेकी मण पे खे वकार ॾींदा मण पे खे वकार ॾींदा दीदा दिलि खे करार ॾींदा दीदा दिलि खे करार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा सिंध तुंहिंजा ख़याल हिन दिलि खे सिंध तुंहिंजा ख़याल हिन दिलि खे सिंध तुंहिंजा ख़याल हिन दिलि खे
वांगुरु ई प्यार ॾींदा माओ वांगुरु ई प्यार ॾींदा दीदा दिल खे करार ॾींदा दीदा दिल खे करार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा जिंदगी भल हुजे खजाननि में जिंदगी भल हुजे खजाननि में जिंदगी भल हुजे खजाननि में गुरबतों जा बहार ॾींदा गुरबतों जा बहार ॾींदा दीदा दिल खे करार ॾींदा दीदा दिल खे करार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा मुतबर से शबाना सॾ बागिल मुतबर से शबाना सॾ बागिल मुतबर से शबाना सॾ बागिल शेर जेकी मयार ॾींदा शेर जेकी मयार ॾींदा दीदा दिल खे करार ॾींदा दीदा दिल खे करार ॾींदा तुंहिंजा कुमार ॾींदा भेण तुंहिंजा कुमार ॾींदा वाह सही वाह त पप्पू करे वाह मज़ो अची वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो वठो था एक शॉर्ट ब्रेक किथे न वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंह के सलाम सलाम सिंह मुझे सिंह के सलाम सलाम सिंह भलीकार भलीकार एक भेरो वरी भलीकार भलीकार चवण सां गॾोगॾु असां पप्पू गुल साहिब गॾु आहे त हुन सां कचहरी कयूं था साईं इहो कीअं माना तव्हां पंहिंजो नालो इहो कीअं निकनेम कंहिं ॾिनो आहे तव्हांखे माना डिफरेंट ऐं थोरो यूनिक आहे हा साईं बिल्कुलु इहो मूंखां वॾियूं सिस्टर हुयूं अच्छा पोइ जॾहिं आउं ॼाउसि त पोइ वरी बाबा प्यार में पप्पू रखियो माशाल्लाह पोइ प्यार में पप्पू गुल वरी काॾो हा गुल वरी असांजो दोस्त आहे दा हैदर गुल सोलंकी जॾहिं हिन दुनिया फन जी दुनिया में आयासीं अच्छा अच्छा त पोइ उन चयो त भला पप्पू सां गॾु गुल बि थी वञे वाह 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 पोइ उन असां सां ईअं थी वियो था पप्पू हा बसि पंहिंजे इलाइक़े में फेमस हुयासीं पप्पू 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 सभु कुझु ईंदो सही सही पोइ उन हवाले सां वरी पप्पू गुल थी माशाल्लाह रागदारी सिखिया हो बाक़ाइदा को उस्ताद जी 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 उस्ताद आहे अच्छा उस्ताद हमीद खान सेवाणी अच्छा अच्छा उस्ताद नथू खान वाह 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 उस्ताद हमीद खान सेवाणी हा सही सही केतिरो सोचियो आहे भला हिन फील्ड में आहे ये स्कूल जे टाइम खां वठी अच्छा स्कूल टाइम खां पहिरियां आउं पढ़ंदो हुउसि स्कूल टाइम ते तव्हां मतलब पढ़ंदा न हुयो पढ़ंदा बि हुआसीं उते असांजो टीचर हो उस्ताद ज़ुल्फ़कार अली साहिब टियो अच्छा अच्छा सोबेद जो क्लासिकल ॻाईंदो आहे हा हा सही सही पोइ उस्ताद फन जे हिसाब सां वरी 14 अगस्त वग़ैरह तयारु कराईंदा हुआ अच्छा अच्छा पोइ ईअं बसि शौक़ु रहंदो हो सही सही पोइ केतिरा कलाम ॻाए चुका आहियो को एल्बम तक़रीबन मुंहिंजा 20 एल्बम थी विया आहिनि वाह वाह 20 एल्बम माना हाणोका या पुराणा कैसेट वारे न हाणे हाणे अच्छा हाणोका हाणे हाणे त जेको एल्बम तक़रीबन हिन कैसेट जी दुनिया में तक़रीबन मां आऊं 2013 खां आहियो अच्छा वाह वाह माना जेको ॻाओ था बाक़ी महफ़िलनि में बचपन खां वठी ॻाईंदा आहियूं सही 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 मशहूर तव्हांजा कलाम कहिड़ा मशहूर मुंहिंजो गीत आहे टिकटॉक ते बोलो था लॻे थो भली लोक रोसे दरसायां पर हिकिड़ो पहिरीं परचाए अच्छा अच्छा तमामु ये तो मुरीदाबाद साहब ॻायो न न न न मुरीदाबाद साहब जी महफ़िल में ॻायल आहे ॾाढो मशहूर आहे उहो ॿियो हूंदो अच्छा मौज़ू थोरो चेंज हूंदो सही सही ॿियो आहे सही सही तमामु मशहूरु हले पियो जाम हले पियो टिकटॉक ते सही सही दिया तव्हांजो सवाल कोई आहे अगर तव्हां सिंगर न हुजो त छा हुजो
सिंगर न हुजो त को न को कारोबार कयो आहे। कहिड़ो कारोबार छा क्यों वञा? हजाम हुजो न असांजो पंहिंजो आहे, ज़मीन बि आहे पंहिंजी ऐं माशाल्लाह आहे, ट्रैक्टर वग़ैरह आहे, बाबा बि पंहिंजो ज़मीन ट्रैक्टर काईंदो पंहिंजो ई आहे। अच्छा ऐं मां कुझु ट्रैक्टर ज़मीन- हलायो आहे। हा ज़मीन बि आहे ऐं बचपन खां वरी मिस्त्री हूंदो हुउमि बाइकुनि जो। अच्छा पोइ पढ़ण जी दुनिया में वरी माना टाइम बि ॾींदासीं, पोइ वरी हिन दुनिया असां में मज़ाक कंदा आहियूं, दिलि में न कजो। जी न बिल्कुलु कंदा आहियूं असां। हे आहे फनी असांजो अहिड़ो आहे त ईअं न मथां वरी पोइ अदियूं बि जेके सिस्टर जो नालो रखियो त उहे वरी वञी चवनि त हे कहिड़ी ॿोली पिया ॻाल्हाइनि, छा पिया चवनि। बिल्कुलु, बिल्कुलु। सो असां अदियुनि खे बि चऊं था त असां मज़ाक था कयूं तव्हांजे पप्पूअ सां। आहे त दुनिया में इहा आहे मोहबत कुर्ब आहे। इहो रहंदो कचहरी हा, इहा- इहा रहिजी शइ खिलबो करे रहंदी आहे, ॾींदी माशाल्लाह। सो कहिड़ो शाइर जेको आहे सो घणेई पंहिंखे ॻाईंदा आहियो, फेवरेट को आहे तव्हांजो पसंदीदा? फेवरेट काफ़ी दोस्त आहिनि मुंहिंजो बचपन खां वठी अदा हैदर गुल सोलंकी आहे। अच्छा, उन उनजा जो बि काफ़ी गीत ॻाया आहिनि। सही हर एल्बम में हूंदो आहे। सही कॉलर वठूं था, हाँ, शामिल था जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो अदी? जी हेलो, केरु पिया ॻाल्हायो भेण? हेलो 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 वही है को हेलो। जी 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 लॻे थो त को नेटवर्क जो प्रॉब्लम आहे शायदि। नेटवर्क जो वाह वाह वाह। सो ईअं कॾहिं कॾहिं थींदो, आवाज़ न ईंदो आहे अॻिले। न न बिल्कुलु नेट जिथे हले ई कोन थी न अॼुकल्ह। हा हा टावर त खोलिया आहिनि फरनि पर हलनि कोन था सही सही। हलाइनि तव्हां सां कॾहिं थियो आहे त को कॉल करे हुनजो आवाज़ न अचे, पोइ तव्हांजी कहिड़ी किफ़त हूंदी आहे? हा बिल्कुलु ज़ाहिर आहे, गुस्सो त ईंदो हाली अलाए छा थी वियो, अलाए गुस्से में मोबाइल छा करे थो खणो करे। न न कॉल पर कोई महसूस- करे ऐं आवाज़ न अचे त हाली माण्हू सम्झंदा का छोकिरी आहे शायदि। ॿ टे मिंट इहो माना आसरो हूंदो आहे, महसूस थींदो आहे यार ही ॻाल्हाए त कोन नथो थो ॻाल्हाए त लॻे थो का छोकिरी हुंदी। पोइ माण्हू वरी मुज़िब थींदो आहे, जी बाबा केरु आवाज़ तव्हां मुंहिंजो अचे थो बाबा ॻाल्हायो न। ईअं थींदो आहे हक़ीक़त ऐं अचानक ईअं अलाए हुनजो आवाज़ अचे, हा पोइ कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। बसि पोइ त उहो अलाह नो जाणे थो साईं। वाह वाह। ऐं पुछा कोई कंदो आहे कॉल करे त साईं सिंगर इहो जेको आहे सो बिल्कुलु पप्पू गुल था ॻाल्हायो? हा बिल्कुलु साईं। ईअं काफ़ी दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि, सऊदी दुबई खां वठी ॻाल्हाईंदा सही सही सही। काफ़ी शाइर असांजा चाचड़नि जंबे जा, हा हा। बा अब्दुल ख़ालिक आहे, बा हाफ़िज़ आहे, बा जामली कंहिं ईअं चयो फ़ोन करे साईं तव्हां पप्पू गुल लॻो नथा ॻाल्हाइण में? हा ईअं कई ईअं चवंदा आहिनि न साईं तव्हां ॾिसो पप्पू गुल खे ॾियो, तव्हां उहो न आहियो, तव्हांजो आवाज़ु ॿियो आहे, पोइ छा कंदा आहियो साईं? क़ुर खणा छा कयां, पप्पू गुल छा कंदा आहियो पोइ? त जेके ॻाल्हाइण वारा हूंदा, जेके सुञाणण वारा हूंदा, उहो त सुञाणे वेंदा आवाज़ खे। हा सही। बाक़ी अंजान जेको नओं दोस्त हूंदो उहो त तसलाई कंदो त अलाए कहिड़ा जाइ बि छा आहे, उहो साॻियो आहे अलाए ॿियो आहे। वाह वाह वाह। शादी कई अथव? शादी जी जी। न त हिते मसइलो आहे न शादी साईं शादी असां हिते हल थी वेंदो आहे। असां हिक खां ॿ करे छॾियूं आहिनि। वाह 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 वाह। पोइ हाणे टी बि कंदो या असांखे पारा थो ॾेई छॾियो? बस हाली शुक्र अलहमदुलिल्लाह मालिक कीअं माना मैनेज कयो था, माना विढ़ण सुढ़ण नथो थिए? न साईं कुझु बि न। इहो थी सवाल ई पैदा नथो थिए। न साईं असल में काफ़ी दोस्त चवंदा आहिनि अहिड़ा त यार ॿ शादियूं तूं कीअं थो घर हलाई? मां चयो यार आऊं त फ़नकार माण्हू आहियां। हा इहो फनकारियूं करे सघे थो। फनकार आहे यार, हिकिड़ो राग ॿुधायो ॿिए खे ॿियो राग ॿुधायो ॿिए मुतमन खे। यार तो वटि त फन आहे, असां छा कयूं? मैं तव्हां सिखो। साईं उहो मुंहिंजो दोस्त चवंदा त हिकिड़ी ज़ाल मूंखे कुटींदी हुई त पोइ मां ॿी शादी कई, पोइ सोचियुमि त ॿी मूंखे बचाईंदी। मसइलो इहो थियो त जीअं ॿी शादी कई त हाणे हिकिड़ी झले बीहे थी, ॿी कुटे थी। हाणे मां भॼी पियो थो सघां, रहंदो वेल में। या साईं उन्हनि ॿधी कई हूंदी न पोइ। हाँ सही सही था। सर 2 शादियां माशाल्लाह कर चुके हैं, तो क्या 2 शादी करना गुंजाइश और है? हाँ 2 की गुंजाइश अभी और है। हाँ नहीं वो तंबाकू नोशी जैसे सेहत के लिए मुज़र है, तो 2 शादियां मुज़र हैं या सही है? क्या कहते हैं तुझे बता सकते हैं? न अभी शुक्र अल्हम्दुलिल्लाह सही है माशाल्लाह। चलो सही चलो इहो ई ॿुधाई तो मूंखे कहिड़ी? नहीं हमें तो इजाज़त है, हम तो हाँ दीन में तो होती लेकिन बेगमों की इजाज़त नहीं होती, इनकी डर की इजाज़त। आपने कितनी की सर? नहीं मेरी तो एक ही है सर, वो जो छुपा के रखी है वो अलग है। लेकिन ये तो कहती छुपाई भी है तो सामने ले आओ, ये तो कहती छुपाई भी है तो सामने ले आओ, कोई मसला नहीं। सर ये इज्तिमाई शादियां करवाते हैं तो लगे हाथों कोई अपनी भी कर ली होगी आपने? नहीं वो करनी होगी तो यही खुद करेगी। अच्छा वैसे आपकी क्या राय, करवाना चाहती हैं? जी बिल्कुल, अगर मर्द की ये सोच हो ना तो उसको कर लेना चाहिए। क्या बात है, क्या बात। मैं नहीं ये कहती हूँ कि हम औरतें ये इससे पता बेवकूफ़ी चला कि करती आपसे तंग है ये। हैं।
बेवकूफ़ी करती हैं कि जैसे एक मर्द की सोच बन गई है और वो इस बात पे खड़ी हो जाती है कि नहीं ये हो ही नहीं सकता। हम उन मर्दों को स्टॉप नहीं कर सकते उनके माइंड को, बल्कि खामोशी से कर देना चाहिए। इस्लाम भी इस चीज़ की इजाज़त देता है। कोई ऐसा रिश्ता आया परवेज भाई के जिन्होंने कहा कि परवेज भाई बस आप ही अच्छे हैं मेरी नज़र में? तो आए थे 2 दिन ऋषि के पास आए थे। और क्या लड़का ढूंढे आप ही अच्छे लगते हैं, ऐसा कुछ हुआ? जी इस तरह भी बिल्कुल हुआ है। और बल्कि ये इनका अपनी एक मोहब्बत है और इन्होंने कभी यानी मुझे पीछे नहीं छोड़ा। ये वैसे आप दोनों की शादी कैसे हुई थोड़ा सा बता दें? हाँ ये हमने किस तरह से कहाँ मिले थे? कुंभ के मेले में मिले थे? कहाँ मिले थे? नहीं ये हमने काफ़ी बात अपनी सबके सामने रखी है। और जब परवेज साहब का रिश्ता आया है ना, तो यानी ये हमारे ख़ानदान से ही मगर दूर के हैं। अच्छा। तो मेरे अब्बू ने सिर्फ एक बात मुझे कही थी कि बेटा मैंने 2 चीज़ें देखी हैं, एक ये शरीफ है और ये एक मेहनती है। अच्छा। बाकी तुमने अपनी नसीब का खाना है। सही सही। और उस टाइम इनकी जॉब भी नहीं थी, वैसे शरीफ तो उनके बाबा का नाम कुछ है, भी नहीं करते थे। और जो परवेज साहब के वालिद हैं वो मेरे अब्बू के बहुत अच्छे दोस्त भी थे। और फालिज के मरीज़ हो गए थे, बोलना बंद हो गया था, यानी कि वो काफ़ी मेरे अब्बू का और इनका गैप आ गया था। मगर जब रिश्ता किया तो इन्होंने 2 बातों पे किया, अल्लाह पे तवक्कुल रख के किया। अच्छा। और अल्हम्दुलिल्लाह पाक का लाख शुक्र है, जब हम अल्लाह पे यकीन रखते हैं ना, वो कदम उठाते हैं तो अल्लाह हमें मायूस नहीं करता। शादी से पहले देखा था आपको? जी आते जाते थे। अच्छा था। तो ये था कि मेरे मैंने कहा शायद इस मामले में भी तवक्कुल किया अल्लाह पे। नहीं रिलेटिव थे और शादी हमारी अरेंज थी, अरेंज मैरिज थी, फैमिली का सारा मामला। सही से। तो बाकी ये हमारी फैमिली में ऐसे नहीं होता, वो बेटियों ने हाँ की है तो वो करेंगे, नहीं की है तो नहीं करेंगे, बस उन्होंने ये कि बड़ों के फैसले होते हैं। सही सही। परवेज साहब का मोबाइल चेक करती हैं आप? सामने बड़ा होता है क्या उनके मोबाइल में बहुत डेटा है भाई। लॉक लगाए तो लॉक नहीं लगाया? वो क्या लगाना नहीं आता या ये भी सब मैंने लगाना नहीं आता। हाँ, ये लेकिन इसका लगाना वो भी किसी के लिए, देखो शादी के लिए वो इजाज़त उसकी है, जब चाहो शादी करो, हमारी खुशी के लिए हाजिर है, तो छुपाना किस बात का है, क्यों छुपाएंगे? नहीं तो इतनी मतलब बड़ी ऑफर है आपको कि शादी कर लें, आप बीवी राजी है तो फिर क्यों नहीं करते आप? तो ये आप बताएंगे 2 से शादी और तीसरी होनी चाहिए, क्या एक्सपीरियंस आपका? ऐसे बड़ी गाड़ी असां वटि बनड़ा बताएंगे ना, असां केटवा ज़ाल चेती बने करे भले करे तरे में तो करे सही दिल चाहिए तो कर सके तो सही। सही वो दिल नहीं चाहिए। होता क्या है एक के बाद दूसरी शादी का और फिर तीसरी शादी का क्या होता है? सही होता क्या है अपनी वो तो शरीयत में भी है 2-3 शरीयत से हट के लाइफ डिस्टर्ब होती है, जिम्मेदारियां जिम्मेदारियां बढ़ती हैं, घर में प्यार मोहब्बत की बातें रोज चलती हैं, क्या होता है? वैसे होती है प्यार मोहब्बत भी बातें क्या मतलब 2 रोटियां ज्यादा आ जाएंगी? हाँ, नहीं। कोई बड़ा मसला नहीं। मसलो ना है कोई भी। वाह 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 सही। ॿी शादी भला तव्हां जेका कई उहा ज़ाहिर आहे त प्यार ई कई हूंदव, छो त हिकिड़ी त थी वई माइटनि कराई हूंदी, ॿी शादी मूंखे लॻंदो आहे त प्यार जी हूंदी आहे। जी बिल्कुल सही भी ईअं न? मोहब्बत जी है, मोहब्बत ई की अथव। पोइ पहिरीं वारी ज़ाल उहा माना मोहब्बत वारी न आहे? वो भी आए थे वो अॻे माना रवाज़ हुयो ॻोठनि में, जीअं माना ॾे वठि जो जान हुयो, मुंहिंजी सिस्टर आहिनि माना फुफाट आहे मुंहिंजी, उहा बि माना पहिरीं नफ़रत वारी? न नफ़रत न आहे उन सां ई मोहब्बत, उहा बि पंहिंजी पसंदि जी आहे। अच्छा न प्यार ऐं नफ़रत ज़िद्दा न हिकु ॿियो ताईं? नफ़रत कई न आहे हिन ताईं, अच्छा उहा बि मोहब्बत जी आहे पंहिंजी। वाह वाह। पोइ घणो टाइम त ज़ाहिर आहे त प्यार वारे माण्हू खे ॾिबो आहे न बिल्कुलु बि न ख़रींदा आहियूं। ईअं त सियासी बयान आहे न साईं, साईं बंटण वॻो थींदो हूंदो? न न ॿुधायो माशाल्लाह कोन न साईं अॼु ताईं न थियो आहे। हा साल पहिरियां जीअं माना शादी कईसीं थोरो घणो तक थिए पई, जेसीं ताईं इंसानु सम्झी वञे हिक ॿिए खे, हा पर माशाल्लाह अॼु ताईं हिन वक़्तु ताईं कोई बि शिकायत न आई आहे। हा हा। हाणे त ईअं सम्झंदा आहियूं जीअं न पोइ कॾहिं को गिलास निरड़ में लॻो अची? न साईं इहा अञा ताईं हला थी ऐं आओ करे डज़ न साईं अहिड़े ख़्याल जूं न आहिनि, और तूं पढ़ियल लिखियल आहिनि माशाल्लाह, हा हा। सम्झदार आहिनि। हिकिड़ी फैमिली हुई शादीशुदा फैमिली, उन्हनि जे घर मां सदाईं असल में छा आहे त असांजो जेको माहौल घर जो आहे नी उहो बहितरु आहे। मुंहिंजी अमर जेकी आहे तमामु सुठे ख़्यालात वारी आहे। माहौल बहितर हुजे? हा बिल्कुलु, छो असुल त थींदो त घर खां आहे न शइ, हा माना जेको बि औरतुनि सां थिए थो त पोइ थोरो घणो त मुड़ुसु माना कॾहिं माउ जे चवण दे, कॾहिं कंहिंजे चवण दे, कॾहिं कीअं सही सही। पोइ ईअं थिए थो सिस्टम, पर असांजे माहौल ईअं आहे जेको ॻाल्हि थी दरगुज़र थी वई बसि, सही सही। उन शइ खे वठंदा न आहियूं। ॿुधो इहो भला राति जो बर्गर वग़ैरह लिकाए करे खणी ईंदा आहियो दाल लाइ? न साईं इहो वञा कोन। पोइ ताईं मोहबत न आहे, अञा मोहबत न आहे, अञा वो जॾहिं का माना सूखड़ी का ईअं माना ईअं लिकी करे अची करे सिर्फ़ु तुंहिंजे लाइ कहीं ॿुधाए खाई वठि जल्दी। कॾहिं कॾहिं देरि सां मुड़ंदा आहियूं त पोइ काफ़ी ॿिया सुम्ही पवंदा आहिनि त पोइ उहा वरी उथी पवंदी आहे। हा उन लाइ माना अलॻि सां न जेकी वठी ईंदा आहियूं बसि पोइ को मेड़ में गुज़र नसीब थींदो आहे। हा बिल्कुलु नसीब थींदो आहे, नंढड़ा माशाल्लाह 3 पुट आहिनि मूंखे, माशाल्लाह
उहे नंढड़ा आहिनि माशाल्लाह उहे सही सही 3 पुटड़ा माना बचड़ा सही सही हाणे ॻाल्हि इहा आहे सुठी ज़िंदगी गुज़ारण जा इहे राज़ आहिनि न साईं माशाल्लाह मां तव्हांखे ॿुधायां पियो त हिकिड़ी फैमिली अहिड़ी हुई जंहिंजे घर मां सदाईं खिलण जो आवाज़ु ईंदो हो सदाईं खिलण जो आवाज़ु पोइ नेठि हिकिड़े हमरा दर खड़काए पुछा कई त तव्हांजी माना ख़ुशहाल ज़िंदगी जो राज़ छा आहे सदाईं माना खिलण जा आवाज़ छो ईंदा आहिनि चई असां भई ज़ाल मुड़ुस विढ़ंदा आहियूं पोइ मां जीअं ई माना गिलास हुनखे हणंदी आहियां हिन जो घुसी वेंदो आहे गिलास लॻणु पोइ हे खिलंदो आहे वरी हे जॾहिं मूंखे हणंदो आहे घुसी वेंदो आहे त वरी मां खिलंदी आहियां वाह वाह इहा हुनजी भली क़िज़ा आहे असुल में विढ़ंदा रहंदा आहिनि पर जीअं निशानो घुसी वेंदो आहे त पोइ भई खिलंदा आहिनि ॾाढी थी शकी थिए इहो इहो हुनजे खिलण जो राज़ हूंदो आहे न का शइ घुसी वेंदी आहे बिल्कुलु ईअं का गेम तव्हां कंदा आहियो न साईं अहिड़ी पाण कैफ़ियत न थी आहे छो जो माहौल न आहे अहिड़ो ॿुधायूं त सही सही माहौल माना हर को पंहिंजे हिसाब सां बसि असां पंहिंजे फन में सही सही भला राग तव्हांजो कहिड़ी गरारी खे वधीक वणंदो आहे त तूं सुठो थो ॻाए ॿियो वरी चए ॿी का चए त माना छा माना रागी असल में शादी ज़रिया ॿी जेकी कई आहे कई त राग पसंदि आयो न तॾहिं शादी कई उहा शादी थी राग जे करे हा साईं पंहिंजे फन खां पोइ थी आहे अच्छा कहिड़ो कलाम हुनखे वणियो जो माना ईअं शादी काफ़ी ईंदा हुआसीं हमारे चैनलनि ते ईंदा हुआसीं सिंध टीवी ते काफ़ी चैनल जेके सिंधी आहिनि पंहिंजा पोइ उतां ईअं इहा माना ई माना ॾिठो पिए वरी चैनल वरी प्रोग्राम थियनि पिया ऐं कैसेट वग़ैरह थिए पई सही पोइ बसि ईअं ऑफर ॾिनी वई शादी जी वाह वाह साईं वाह असां बि न कईसीं वाह वाह इहो त मैसेज इहो थो वञे त माना माण्हू चैनल ते अचे ज़ाहिर साईं फेमस थींदो त माण्हू ॾिसंदा न ईअं कहिड़ी ख़बर साईं इरशाद जागीरानी साईं किथे आहे असांखे त ख़बर न ई न सही माशाल्लाह अॼुकल्ह त पूरी दुनिया में फेमस आहे कहिड़ो कलाम हो जेको वणियो भाॼे खे नंढीअ खे वो काफ़ी गीत हुया मां इंस्पायर थी त वाह जो कलाम आहे तव्हांजो मां ॿुधंदी आहियां उहो हिकिड़ो गीत हुयो मां ॻाईंदो हुअमि बचपन खां वठी मुंहिंजे गुलाब जे गुल खे छा लाइ क़ैद कयो अथई उस्ताद पानंद जोखे साहिब जो वाह 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 साईं उहो ॾाढो ॻाईंदो कॉल वठूं था जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शबा अब्दुल्ला गलाट जान मोहम्मद का जी जी छोटा ज़बरदस्त आने वाला टीवी से मैं रोज सुनो आया वॾी महिरबानी साईं फनकार तमाम सुनो आया सर हां जी महिरबानी टीम का मित्र अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम लख कुर्बान वञा तंहिं फरमाइशी बेवफा थींदी आहे जी दा बेवफा छो थींदे फरमाइश अचे थो कलाम ॿुधायो बेवफा छो थींदी अलाए कंहिंजो कलाम मूंखे ख़बर आहे बिल्कुलु अदा बिल्कुलु ॿुधाईंदासीं वाह वाह वॾी महिरबानी इहे मतिलबु नॉन स्टॉप जेको कॉलर हुयो न मतिलबु पंहिंजो असांजी का ॿुध ई कोन्हे ॻाल्हि डायरेक्ट ॿुधाए छॾी जेका बि ॻाल्हि हुई डायरेक्ट ॿुधाए वाह वाह सवाल को आहे तव्हांजे ज़हन में त ॿुधायो अदी का सवाल है जी अदी अभी तक कितनी शादी करवा चुकी हैं माशाल्लाह से 400 इससे भी अच्छा माशाल्लाह हाँ, लातादार जी और अल्हम्दुलिल्लाह बाकी जो भी हमारा काम है वो भी सिलसिला साथ ही चल रहा है और शादियों के मतलब यही है कि जो इतने मसले मसाइल हैं उसमें मैं थोड़ा सा बात करूँगी कि ये हमारे अपने माइंड के मसले हैं जो बच्चियाँ बैठी हुई हैं इसमें जो हमारे पेरेंट्स हैं ये उनके मसले कहते हैं कि ना ये कॉलम वगैरह सुनने में आता है कि आज बच्चियों की तादाद ज़्यादा है जैसे हम भी इस मौजू पे बात कर रहे हैं तो इसमें हमारे अपने ही मसले हैं हम थोड़े अपने मसलों को स्टॉप कर दें अल्लाह पे तवक्कुल रखें तो इंशाल्लाह ये सारे मसले हल हो जाएंगे सही सही ख्वाहिशों को थोड़ा सा कम कर दें देखिए जो हमें मिलना वो तो मिलना है हम अल्लाह पे तवक्कुल रखें ना वो रास्ते सारे आसान हो जाएंगे अगर हमें अल्लाह पे तवक्कुल है तो सही सही जब हमें अल्लाह पे तवक्कुल नहीं हम यहाँ बैठ के कहेंगे कि ये है वो है नहीं है क्यों है तो ये जवाब हम यहाँ बैठ के कितना कर सकते हैं। अच्छा शादी के बाद मसले मसाइल हुए किनके वो आपके पास आए कि कहाँ फंसा दिया परवेज़ भाई इस तरह अक्सर होते रहते हैं क्योंकि हमारी लाइफ में अल्लाह पाक का शुक्र नहीं है तो अब जब मियाँ बीवी की लड़ाई है तो हमेशा लड़की वाले लड़के को सपोर्ट कर रहे होते हैं लड़के वाले लड़कों को सपोर्ट कर रहे होते हैं तो हम दोनों को बुला लेते हैं 5 मिनट 10 मिनट उसकी बात सुनते हैं फिर उसकी तो रिजल्ट हमारे सामने आ जाता है। अच्छा तो फिर हम इंशाल्लाह गलत को गलत कहते हैं ठीक को ठीक मामला सुलझ जाता है और अक्सर जो लड़ाइयाँ होती हैं वो लड़की की माँ की तरफ से खराबी आती है वो सही बात है वो कहती बेटा फिक्र नहीं करना बस मेरा नंबर आपको बस है मोबाइल लेके जाना फौरन मुझे कॉल कर देना तो मामला यहाँ से खराब होता है। सही से शादी के बाद जो सपोर्ट करती है ना अपनी बेटी को खास तौर पर माएँ तो उनकी तरफ से ये प्रॉब्लम ज्यादा होता है कि भाई हम बैठे हैं आप कॉल कर लीजिए जैसे ये नहीं कहते कि भाई यही करे आप जैसे पहले सुनने में आ रहा था बेटा आपको मरना जीना उसी घर में और हमारी इज्जत रखना लाज रखना उसी घर में रहना अभी नहीं बेटा मोबाइल लेके जाना बात तो फौरन मुझे फोन करना अभी ट्रेनिंग की है तो उससे बात खराब होती है। सही सही चलें जी एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं सही पप्पू गुल साहब
मशहूरु गीत आहे जेको उहो ॿुधायां पियो। वाह वाह रती न रुसतनी साण जनरी असरे न साहो हू छेड़नी तू छिको थी पाद गिचिय गले पाए हू छेड़नी तू छिको थी पाद गिचिय गले पाए पाण वनी पर चाए मता रुठो ये रहिजी वञे हली लोकुर से तरसाया पर हिकिड़ो पिरी पर चाया ओ मत हिकिड़ो पिरी पर चाया वञी सिर कद मन में झुकाया मत पांद गिचिय गले पाया ओ पर हिकिड़ो पिरी पर चाया हली लोकुर से तरसाया अग्या दिल पर तेरो दुस्मा ओ बनिया जो न्याज दुस्मा अग्या दिल पर तेरो दुस्मा ओ भी बाटना चवा दुस्मा बनी नेड़े गोढ़ा बहाया पर हिकड़ो पिरी पर चाया जो लोकुर से तरसाया पर हिकड़ो पिरी पर चाया मत हिकड़ो पिरी पर चाया हली लोकुर से तरसाया कावड़े पोछड़ ब्यों दीदो कणी सूर शक्तियों दीदो कावड़े पोछड़ ब्यों दीदो कणी सूर शक्तियों दीदो ऊपर पक्का नेठ मनीदो मां भी पंहिंजो फर्ज निभाया ऊपर हिकड़ो इरशाद पर चाया तरसाया पर हिकड़ो पिरी पर चाया ओ मत हिकड़ो पिरी पर चाया भली लोकुर से तरसाया हतार उन दर ते जॾहिं पवंदी नज़र दिल पर ते पुॼी न्याज़ हतार उन दर ते जॾहिं पवंदी नज़र दिल पर ते ओ रखी हथड़ा ॿई पंहिंजे सिर ते कणा कसम त तुंहिंजो आया पर हिकिड़ो जागीराणी पर चाया भली लोकुर से तरसाया पर हिकड़ो पिरी पर चाया ओ मत हिकड़ो पिरी पर चाया वञी सिर कद मन में झुकाया बांध गिचिय गले पाया ओ पर हिकड़ो पिरी पर चाया जो लोकुर से तरसाया पर हिकड़ो पिरी पर चाया ओ मत
वाह 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 ॿियो लोक रुसे त रुसायां पर हिकिड़ो पिरी हिकिड़ो परचायां पिरी परचायां। मां वरी तव्हांखे ब्रेक वठी रहियां वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिस त रहिजो सलाम सिंध। के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार भलीकार ॿीहर भलीकार। वाह वाह भलीकार चवण सां गॾो गॾु वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त समर रस मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो सुठो शरबत आहे, हीउ पीअण सां दिलि फ़रहत में अची वेंदी आहे, मतिलबु मन मस्तु थी वेंदो आहे, माण्हू गर्मीअ जो ई दुश्मन आहे। समर रस हिन जो नालो आहे, तव्हां ज़रूरु ई पीओ। ऐं हिन जेको 800 ml वारी जेका बोतल आहे उन मां 35 गिलास शरबत जा ठही सघंदा। 35 गिलास मतिलबु वॾो तइदाद आहे, 35 गिलास माना हिकु ई वक़्तु जेकॾहिं 35 महिमान अचनि त 35 गिलास तव्हां ठाहे हुनखे पीआरे सघो था। तव्हांजी लाइ हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको शरबत आहे इहो दिलि ते तरावत नथो करे, मतिलबु दिलि ते हू जेका आहे न ॻोराण नथो करे। के शरबत ॻोरा हूंदा आहिनि, हा, त पोइ के ईअं हूंदा आहिनि त हिकिड़ो गिलास पीअण खां पोइ चवंदा आहियूं बाबा फुल थी विया आहियूं हाणे बसि। पर हीउ जेको आहे सो समर रस जेको आहे सो हिकिड़ो गिलास पीअण खां पोइ दिलि चवंदी आहे ॿियो बि पीजे, ॿियो पीअण खां पोइ टियों बि पीजे। सो हिन में जेको हाई ग्रेड अल्ट्रा रिफाइंड शुगर इस्तेमालु कई वई आहे त उहा माना तबियत ते तव्हांजे ॻोराण न आणींदी आहे, ॻोरी तबियत न रहंदी आहे। सो हीउ जेको दिलि ते बार पइजी वेंदो आहे ख़ासि तौर ते के शरबत पीअण सां, के ॻोरा शरबत थींदा आहिनि, हीउ अहिड़े क़िस्म जो शरबत न आहे। सो ज़ाइको ऐं बचत गॾु गॾु आहे, बचत गॾु गॾु ईअं आहे त 35 गिलास हिन शरबत जा ठही सघनि था। सो 800 ml जी जेका बॉटल आहे उहा जेकॾहिं तव्हां वठो था त 35 गिलास पूरा 35 गिलास तव्हां ठाहे सघो था शरबत जा। मिठो शरबत आहे, ज़ाइकेदार शरबत आहे, गर्मीअ जी मुंद जो ई शरबत आहे। ऐं हिन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त ख़ासि जड़ी बूटियूं, कुदरती जेकी जड़ी बूटियूं आहिनि उन्हनि जो इस्तेमालु घणो कयो वियो आहे। सीज़न अचे पई रमज़ान मुबारक जी, गर्मी पिया आहे त गर्मी जी सीज़न पिया आहे त रमज़ान मुबारक बि अचे पियो, त इफ़्तार जी ख़ासि तौर ते दस्तरख़्वान ते इफ़्तार महिल जेकॾहिं हीउ समर रस तव्हांजे गॾु हूंदो तव्हां सां त पोइ माना दिलि बाग़ बहार हूंदी। ऐं उन वक़्तु उञ बि घणी लॻंदी आहे, ऐं रोज़ेदार खे त घणी उञ सॼो ॾींहुं उञायल हूंदो आहे, त उन वक़्तु जेकॾहिं थधो शरबत ठंडा ठार करे पीअंदो समर रस जो त मज़ो तव्हांखे अची वेंदो। समर रस मार्केट में मौजूदु आहे ऐं हीउ कंहिं बि वेझे स्टोर खां तव्हांखे मिली वेंदो, कंहिं शॉप तां मिली वेंदो। जेकॾहिं घर जो सौदो सामान वठिणो आहे तव्हांखे त समर रस लिखी छॾियो, ऐं जेकॾहिं असांजी मार्फत तव्हां ताईं मैसेज वञे पियो त अदियूं जेकॾहिं हिन वक़्तु असांजो TV जो प्रोग्राम ॾिसनि पियूं त उहे बि ॿुधाए छॾनि घर वारनि खे त बाबा असांखे पीअणो आहे त हाणे समर रस पीअणो आहे। ईअं न पाण बि पीअंदासीं, ॿई बॉटल्स पाण ई ख़ाली करणियूं, 35 खां वधीक हिते महिमान। सो प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। छा सवाल आहे तव्हांजो? मां अदी का सवाल कंदी जी। आप मतलब शादी वगैरह तो करवाती हैं, इसके अलावा क्या करती हैं? और रमज़ान भी आ रहा है तो उसके लिए कोई ख़ास एक्टिविटीज़? रमज़ान के लिए वैसे वो मैंने पहले भी बताया कि वेकेशनल की क्लासेस वगैरह होती हैं औरतों के, बच्चियों हैं औरतें। हमारी कोशिश होती है कि आप अब रमज़ान के हवाले से भी हमारे पास राशन के लिए औरतें आ रही हैं, तो फर्स्ट हमारी ये है, मैं और मेरा पूरा स्टाफ हम सब इसी काम में लगे हुए हैं। जो भी आता है हम पहले उनसे ये कहते हैं कि आपकी जितनी बच्चियाँ आप हमारे पास लेके हम उनको वेकेशनल की क्लासेस देते हैं, ताकि ये आप लोग घर में बैठ के जो हुनर होगा तो आप घर में बैठ के भी कुछ कर सकती हैं, अपना रोज़गार लेके चल सकती हैं। आज राशन कितने दिन चलेगा? ये राशन जो लेके जाती हैं, बैग लेके जाती हैं, जगह जगह घूमती हैं और बैग की वजह से कितना परेशान होती हैं, जलील होती हैं औरतें, हमने ये देखा है। मगर ये कि हमारी कोशिश है उनको समझाना, उनको लाइन पे लेके आना। आजकल हमारा ये सिलसिला चल रहा है राशन की, जो अभी हमारा इस तरह है कि दस्तरखान तो अल्हम्दुलिल्लाह हमारे चल ही रहे हैं, और रमज़ान में हमारा है कि अफ्तार का प्रोग्राम है। अच्छा। एक दो जगह तो राशन के सिलसिले हमारे पास आ रही हैं, तो हमारी ये कोशिश होती है कि आप पहले ये भी काम करें ताकि कोई हुनर आपके हाथ में आए, आप मांगने वाला हाथ आपका ख़त्म, आप घर में बैठ के भी कुछ ट्रेनिंग वगैरह भी करवा दी? जी जी। अच्छा, तो क्या किस हवाले से कोर्सेज वगैरह क्या होते हैं उसमें? ये सिलाई का, अच्छा, पार्लर का हो जाता है, हैंडवर्क का हो जाता है। ये जितने भी हमारे जैसे औरतें घर में बैठ के भी ये काम लेके चल सकती हैं। आजकल ऑनलाइन में मेरी काफ़ी स्टूडेंट्स हैं जो ऑनलाइन ये काम कर रही हैं। अच्छा अच्छा जी, खुद सिलाई करती हैं, फिर उनको ऑनलाइन सेल करती हैं, माशाल्लाह से अच्छा रोज़गार लेके चल रही हैं। सही मतलब एक अच्छा सा सिलसिला बन गया है जी, अल्हम्दुलिल्लाह। टीम है, ऑफिस है, जी जी बिल्कुल, तो दफ्तरी औकात में सारा कुछ होता है जी। ऐसे ना परवेज़ साहब जी, अभी हमारा एक स्कीम चल रही है पूरे पाकिस्तान में ना, लेडीज़ के हवाले से, क्वेश्चन सेंटर्स के हवाले से, IT लैब के हवाले से। तो इस चैनल के ज़रिए हमारा मैसेज है, जो लड़की या कोई खातून एक्सपर्ट टीचर है तो पाकिस्तान में किसी भी शहर से हमसे रब्ता करे, हम उसी एरियाज़ में उसे सेंटर बना के देंगे और उसी एरियाज़ में वो ट्रेनिंग देगी,
तो मकसद हमारा है कि ये जो मांगने वाला हाथ है उसको देने वाला बनाया जाए, सही। स्किल प्रोग्राम के तहत उनको प्रॉपर ट्रेनिंग दी सही। जाए और ट्रेनिंग के बाद ना सिर्फ वो घरों में बैठेंगी, हम प्रॉपर उसको बिजनेस लाइन में लगाएंगे ताकि उनका आने वाला वक्त अच्छा बन जाए। सही से। इसी तरीके से बच्चों के लिए जो बच्चे बाज़ारों में बैठे घूमते मोबाइल इस्तेमाल करते हैं, आजकल मोबाइल एक ऐसा आ गया कि हर बच्चे मोबाइल के चक्कर में अपना टाइम वेस्ट कर रहे हैं, उसके लिए हम IT के कोर्सेज लेके आ रहे हैं ताकि कम से कम 3 महीने का कोर्स करें और उसके बाद कहीं भी डेटा एंट्री की जॉब जो है वो चीज़ यकीन हो जाए। जॉब नहीं तो जॉब की भी गारंटी हमारी है। तो उसके हवाले से अभी हमारे दस्तरखान जो है वो ऑलरेडी चल रहे हैं पूरी कराची में, अभी अफ्तार दस्तरखान चलेंगे, तो जो भी समझते हैं कि इस काबिल हैं वो हमसे रब्ता करें, उस हवाले से हम उनकी प्रॉपर हेल्प करने की कोशिश करें। बहुत शुक्रिया परवेज़ साहब, बहुत शुक्रिया, और शाहिदा जी आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में आई। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, साईं शाहनवाज़ पप्पू गुल साहब लख तौर तव्हां असां प्रोग्राम में आयो। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, हेॾो सखावत हुयो ऐं ॿियो अलहनो साहब हो, तव्हां बि ॾाढो सुठो वॼायो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पियो, अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। समर रस ॾाढो सुठो शरबत आहे, ज़रूरु पीजो। गर्मी जेकॾहिं वधी वञे थी, ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी जा इलाइका ॾिसां थो त उते घणो हब्स थींदो आहे, घणी गर्मी हूंदी आहे, त पोइ समर रस तव्हांजो साथ निभाईंदो। समर रस कुदरती जड़ी बूटियुनि सां ठहियलु आहे ऐं हिन जी ॻाल्हि ख़ासि इहा आहे त हिकु जेका आहे सा बॉटल आहे 800 ml जी, हुन मां 35 गिलास शरबत ठही सघनि था। हाई ग्रेड अल्ट्रा रिफाइंड शुगर हिन में इस्तेमालु कई वई आहे जेका तबियत खे मुंझारो नथी ॾिए, मूंझ नथी थिए, ऐं तव्हां हिक खां पोइ ॿियो गिलास, ॿिए खां पोइ टियों गिलास पी सघो था। मतिलबु हीउ शरबत एॾो ज़ाइक़ेदार, मज़ेदार ऐं तवानई सां भरपूर आहे, तव्हां पियो ऐं भरपूर ज़िंदगी जियो। हिते प्रोग्राम पूरो थिए थो। इरशाद जागीरणी ऐं दिया ख्वाजा मोकिलायूं था। हयाती बख़ैर, सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। सो टेक केयर, अलावा ही सदाईं गॾु। वेसुकारो लाया बेसुकारो लाया, क्यों बगो को पाया, माँ भी ये तो जाया, बस रुको जानी ते, हाँ बस रुको जानी ते। बेसुकारो लाया, क्यों बगो को पाया, माँ भी ये तो जाया, बस रुको जानी ते। ख्वाहिश नागे काई, खत्म थेगी जुदाई हो। ख्वाहिश नागे काई, बस खत्म थेगी जुदाई, गॾु खाए पी पो मिठाई, बस रुको जानी अचे, बस रुको कर याद ॻाल्हियूं पुराणियूं, खिलंदासीं कुर्ब कहाणियूं। कर याद ॻाल्हियूं पुराणियूं, लिखंदासीं कुर्ब कहाणियूं, उहे थींदियूं रूह रिहाणियूं, बस रुको जानी अचे, बस रुको जानी अचे। वेसुकारो लाया, ॿियो बगो को पाया, मां बि ईअं थो चाहियां, बस रुको जानी अचे, बस रुको
इरशाद गीत पुगाईंदो इरशाद गीत पुगाईंदो सुरमो अखिल